सुभाणे शो हलंदो तुंहिंजी कुंवार ॾिसंदी चवंदी इहो मूंखे ॾिनो अथनि जंहिंखे जुमिरी सही नथी अचे। बहरहाल ताड़ियूं दोस्त जे लाइ भरपूर घोट आहे अलाह साईं हिनखे हेॾो अचो हेॾो। आज़ाद तुंहिंजो नालो छा आहे सुणा? नौशाद अहमद। छा ते डांस कंदे? किथां आयो आहे? मीरपुर माथेलो। मीरपुर माथेले मां शहर ॾाढो परे खां दोस्त आयो आहे ऐं हिन जे लाइ जेको गानो हलियासीं सिंध में रहने वाले से हाँ खोड़ मच्छर मारे हुयो। मुजीब अली किथां आयो आहे? हितो ई आयो आहे। मुजीब अली कहिड़े हुन ते कंदे डांस सॉन्ग ते? इहो ई साॻियो ई माना साॻे ते कंदासीं। हा एडोर वारनि जो मेहमान हो माशाल्लाह। एडोर तो हसीन। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? खैरियत से? अल्हम्दुलिल्लाह शुक्र। बिस्मिल्लाह सलामत रहें। कैसे हैं? खुश रखे आपको अल्लाह। कौन से गाने पे करोगे? यही वाला जो चल रहा है। यही चले बस अब हम के साथ चल रहे हैं हम भी। बिस्मिल्लाह। ये ये होते जो रक्षे स्टार्ट नहीं होते ना तो ऐसे करके फिर धक्के थे ये माशाल्लाह बड़ी नकल की रक्षे की इसने। वालेकुम सलाम साईं। साईं शहजाद जमाली सिंधी गोट लेकिन हिकिड़े शहर सां करे डांस अगर तव्हांजी इजाज़त हुजे। वाह से वाह वाह। कुछ शौक यार फकीरी दा कुछ इश्क ने दर दर रोल लीता है कुछ हिजर फिराक दा रंग चढ़ी आए कुछ दर्द मही अनमोल लीता है कुछ सड़ गई किस्मत दुखियां दी कुछ प्यार विच धोखा ढोल लीता है। वाह से वाह। सागोई कलाम। वाह से वाह वाह जबरदस्त। अदा अची वञो अचो था अचो छो जो फैसले करण वारा एॾो वेठा आहिनि कुझु वरी असां ई पंहिंजो हिसो कढींदा आहियूं। जी हीअ असांजा जेके महिमान आहिनि एडोर वारनि जा एडोर तो है हसीन मास्टर ऑफ हेयर कलर एडोर वारनि जा ही महिमान आहिनि। तव्हांजे ख़्याल में हिन सुठी डांस कई? तव्हांजे ख़्याल में हिन ते घोट हिन ते ख़ुदा जी कसम भाई हिन लाइ भरपूर ताड़ी वॼायो। पहिरियों दफ़ो मां पीटीवी ते हिकिड़ो प्रोग्राम थींदो परख प्रोग्राम पहिरियों दफ़ो मां हिन वांगुरु डांस करे खटे वियो हुउसि। हक़ीक़त अथव त कॾहिं कॾहिं इहा डांस कॉमेडी मज़ो ॾेई वेंदी आहे। यार तभी वो अभी माई बाप वहां करके आए तो हम कैसे नहीं आपको मानेंगे। भले एंजॉय ये भाई फहद मुस्तफा के शो में भी डांस करके आए और जीत के आया है और इज्जत भी जीत के जा रहा है। तो पब्लिक क्या चाहती है? पब्लिक चाहती है एंटरटेनमेंट एंजॉय। ये हेड हो रहे भाई ये हमारा कॉमेडी रोल था। भले एंजॉय भाई ये इसमें बहुत सारा सामान है
ये बाल बढ़ाने का भी है, कलर भी है और ब्यूटी का भी है, गोश्त बढ़ाने का भी है। हाँ, ये लगाओगे तो बाल आ जाएंगे बेटा।